शुगर जे मरीज़नि लाइ जिस्म में मौजूद शुगर लेवल ते ज़ाब्तो आणणु ॾाढो ज़रूरी आहे। जेकॾहिं शुगर लेवल ते ज़ाब्तो न आंदो वञे त शुगर जा शिकार माण्हू मसइलनि में पइजी सघनि था। शुगर लेवल खे ज़ाब्ते में रखण लाइ जिते ग़िज़ा ऐं डाइट ज़रूरी आहे, उते ज़हनी सुकून ऐं इत्मीनान सां बि इन ते ज़ाब्तो आणे सघिजे थो। ज़हनी दॿाउ बि इन्हनि उनसरनि में शामिल आहे जंहिं ते भरपूर ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे। जॾहिं इंसान ज़हनी दॿाउ जो शिकार हूंदो आहे त उन सां सिहत ते बि असर पवंदा आहिनि। ज़हनी दॿाउ सां इंसान खे वज़न वधाइण या घटाइण ऐं निंड में तब्दीली खां सवाइ केतिरा ई मसइला पेश अचनि था। जॾहिं इंसान ज़हनी दॿाउ जो शिकार हूंदो आहे त जिस्म मां मख़सूस हार्मोन्स ख़ारिज थींदा आहिनि, जंहिंसां रत में ग्लूकोज़ जी सतह वधी वेंदी आहे, जंहिं सबबि शुगर जे मर्ज़ में मुब्तला माण्हुनि खे परेशानी थिए थी। नफ़्सियाती माहिर चवनि था त ज़हनी दॿाउ ते काबू रखणु इन करे बि अहम आहे जो इन सां रत में ग्लूकोज़ ते फ़र्क़ु पवे थो। ॿिए पासे ज़हनी दॿाउ सबबि शुगर लेवल बि कार्टिसोल ऐं एड्रीनालिन हार्मोन ख़ारिज थियण सबबि तब्दील थिए थी। शुगर जो शिकार माण्हू ज़हनी दॿाउ सबबि खुराक ऐं वर्ज़िश में बि कोताही करे सघनि था। डॉक्टरनि मूजिबि शुगर जो शिकार माण्हुनि लाइ ज़हनी दॿाउ खे घटाइणु ज़रूरी आहे। ज़हनी दॿाउ खे आराम, वर्ज़िश ऐं थेरापी ज़रिए घटाए सघिजे थो। इन सां मरीज़नि खे हर क़िस्म सां सुकून मिलंदो ऐं हू पंहिंजी सिहत खे बहितर रखी सघंदा। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk